सकरण मां ख़बर ॾींदा लुत ताजदार ख़त्म नबूअत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़मत कुरान मजीद कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिंमें हज़रत साईं कारी गुल मोहम्मद मलिक जिन जी मदरसा अरबिया तजवीद अल फुरकान जवर कॉलोनी सकरण में 95 आलिम आलिमात हाफिज़ हाफिज़ात जी दस्तार फज़ीलत ऐं कुमारपोशी कई वई, जंहिंमें जमियत उलमा इस्लाम सूबाए सिंध जे अमीर साईं अब्दुल क़यूम हालिजवी जिन अवाम के कुरान शरीफ आदीस मुबारक जे पढ़ण ते ज़ोर ॾिनो। पंहिंजे बयान में चयो त पंहिंजे ॿारनि खे मदरसनि में दाख़िल कराए कुरान करीम जी तालीम सां मुनवर करे दुनिया आख़िरत सवारींदा। सूबाई सेक्रेटरी जनरल अलामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो दस्तार फज़ीलत हासिल कंदड़ आलमन हाफ़िज़नि खे मुबारकूं ॾींदे चयो त सिंध बाबुल इस्लामी आहे ऐं रहंदी। अलामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो जिन पंहिंजे बयान में वधीक चयो त हिक तरफ़ दीन जे दुश्मननि सां मुक़ाबिलो करे रहिया आहियूं, मदारिस मसाजिद जे तहफ़ुज़ जी जंग लड़ी रहिया आहियूं, त ॿिए तरफ़ सिंध जे दुश्मननि सां बि मुक़ाबिलो कयूं पिया जिन सिंध जे अमन अमान खे तबाह कयो वए। नौजवाननि खे रोज़गार कोन्हे, अस्पतालुनि में मुफ़्त इलाज नाहे, हर महकमा तबाही जे किनारे ते आहे, वरी मथां सिंधु दरिया खे तबाह करण जी कोशिश पिया कनि। फसलुनि ऐं ज़मीनुनि खे आबाद करण लाइ पाणी न आहे, समुंड सिंध जी ज़मीन गड़काए रहियो आहे, कोटड़ी बाद दरिया मां वारी पई उॾामे, फसलुनि खे गैर आबाद करण लाइ वाराबंदी लॻी पई आहे, मथां चंद माण्हुनि खे नवाज़ण लाइ सिंधु दरिया मां 6 केनाल कढी सिंध खे बंजर गैर आबाद कयो थो वञे। पर यादि रखो, जेसीं ताईं जिस्म में साह आहे तेसीं ताईं दीन जे दुश्मननि सां बि लड़ंदासीं, पर सिंध जे दुश्मननि सां जहाद कबो। जलसे में शेखुल हदीस मौलाना मीर मोहम्मद मेरिक, मुफ्ती डॉक्टर मोहम्मद इदरीस सुमरो, मौलाना कारी कामरान, मौलाना असदुल्ला खोड़ो समेत काफ़ी उलमा इकराम मुफ्तियाने अज़ाम शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।